लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार। हा, त हाणे अव्हांखे वरी अहसासु थियो त इहा टीबी उथली आहे, त पोइ वालिद साहब छा चयो? चए त साॻियो इहो या वरी पोइ या त कोटिया मोकिलियूं, पर हाणे कोटिया कंहिं सलाह ॾिनसि त थाणेपुर खान में ॾाढी सुठी आबहवा आहे, झिरकनि खां पोइ उहा उनखां बहितर थाणेपुर खान तमामु सुठी आबहवा उते मोकिलियो। ऐं सुयूं हुनजो इलाजु न आहे, सुयुनि जे करे प्रॉब्लम, फ़ाइदो त को कोन थो थिए। पोइ अमां सां सलाह थी, चयो त भले हले। मूंखे यादि थो पए त बाबा पाण गाॾी हिकिड़ी हुई बाबा जी हुई, पुराणी गाॾी हुई, उहा बाबा वेठा तूं शेवरलेट हुई या समथिंग, अमां बि गॾु हुई, माइदा हुई, आउं हुअसि, थी सघे थो आबा ॿुधायो रिसेंटली ॿुधाई त मां बि हुअसि। पहिरां त सॼो ख़ानदान जहिड़ो उते हलियो। उते पहिरियों त जेको हो अजीब ग़रीब हिकिड़ो लख हो, पहाड़नि जे विच में जेको न को रस्तो थो वञे उनखे लख चवंदा आहिनि। ॿिनि पहाड़नि जे विच में जेको लंघ आहे, जीअं खैबर पास आहे या मशहूरु बोलान लक आहे, बोलान लक आहे, त हीअ त लख हो, ॾाढो हिकिड़ो शार्ट हिकिड़ो पहाड़, सिंध जा पहाड़ वॾा कोन था थियनि। सिंध जे इन्हनि पासे जेके जाम शुरू या इन पासे जेके आहिनि, उनजो मां वक़्तु पढ़ियो हो त 100 खां वठी 150 फुट आहे, 50 फुट खां वठी 150 फुट खां वधीक को कोन्हे। खीरसर रेंज उहा मथे आहे, लकी वारा जेके पहाड़ आहिनि इहे 1000 1200 1500 जो। ऐं खीरसर जेको आहे कुते जी तुरबत था चवनि, तो समथिंग 6800 या 900 हुजे, तक़रीबन 7000 जहिड़ो थी। ऐं गोरख इहे इलाइक़ा 5000 समथिंग, पर जनरली इहे नंढड़ा था थियनि। हीउ नंढो पहाड़ हो, एॾो घणो कोन हो वॾो, मुंहिंजे ख़्याल में कांभो जबल चवनि था इहो जेको हुते। कांभो जबल मां वियुसि, पर गाॾी ॾाढी ड्राइवर जा पघर निकिरी आया, अलाए कीअं गाॾी कढी मोड़ करे वरी ख़ैर पहुतासीं। वरी चढ़ाई लाही हुई, लाही हलंदे हले, पर मां तव्हांखे ॿुधायो त मूंखे पहाड़नि जो जीअं जेको पहाड़ फैसिनेट कनि था, ॾाढो मां इंजॉय कंदो हुउसि, मज़ो ईंदो ॾाढो। उहो ॾिठोसीं, वरी माइदा खे बि साॻियो शौक़ु हुजो, चवां त मज़ा पहाड़ कीअं वाह, ॾाढो इंजॉय कयोसीं। ऐं जिते ॾिसूं पिया टकरी पाओ जबल। उते बाबा हिकिड़ो रही सघे, उते जो लोकल को ज़मीनदार हो, उन खां जॻह वरितई किराए ते, ऐं हुन पैसा बाबा खे फुरिया। उहा जॻह एतिरी कान पई वैल्यू करे, शायदि मां सम्झो 800 या 1000 रुपया किरायो बाबा महीने जो ॾिनो। उते हुआसीं 2 टे महीना। ऐं एॾी आबहवा सुठी कान हुई जेको जीअं नालो हो ख़ासि। बाबा सुयूं त बंदि करे छॾियूं, जेका इहा दवा होम्योपैथी जी कहिड़ी हुई उहा पिया खाईंदा हुआसीं। बाक़ी ओवल्टीन थी, ॿकरी जो खीरु, ॿकरी पालियऊं, ॿकरी जो खीरु जेको आहे उहो टीबी जो अक्सीर आहे। ॿकरी जो खीरु, हुन में वरी ॿकरी खिख थी थिए हिकिड़ी खीर जी, उहा अवॉइड, मां न लहराईंदुसि माइदा बि। उहा हुन लाइ वरी ओवल्टीन में ठाहे करे पीआरींदा गरम करे। ऐं उते जी जेका ख़ासि ॻाल्हि इहा आहे त एॾो तित्र घणो उते हो, जो हुनखे चवंदा हुआसीं पाड़े जे कंहिं छोकिरे खे, उहो पकिड़े ईंदो हुओ। पोइ 3 तित्र रुपए जा, कैन यू बिलीव दैट। ऐं मूंखे शौक़ु हो, असां सां गॾु बाद में मुंहिंजो नानो यानी मुंहिंजी पहिरीं माउ जो जेको पीउ हो, अल्हाड़ो मेमण, उहो हलियो। उनजा पंहिंजा किसा, उहा शइ हिकिड़ी अलॻि पर्सनैलिटी पंहिंजी शइ हुई। हुनजो हाणे चवंदो हला त हिकु दफ़ो लाखा मांझंदि जे विच में मांझंदि रहंदा हुआ या लाखा रहंदा हुआ। मुंहिंजी जेका पहिरीं शादी थी, जो हुन जो सहुरो दीनमोहन मेमण, उहो लाखा जो हुओ। हुनजा
इलाही भावर हुआ, उहे सभु लाखा जा, त उन अच वञु थींदो त ॿेलो विच में, त वैट खई हिकिड़ो नंढिड़ो, इहो ईअं सम्झो त मेंहिं जो नंढिड़ो बचो हो, छा चइबो आहे हुनखे, वछ खणी आयो पिए, ऐं अची रस्ते ते बघड़ राति थी वई, राति जो थी वई त बघड़ छुरी त हुअसि, काती वग़ैरह हुअसि, पर बघड़ थी बघड़नि खे मुंहुं ॾियण को सवलो आहे छा, छा कयईं जो हुते काठियूं गॾु करे पाए ॿारे वेही रहियो, बघड़ बीठा हुजनि इंतज़ार में त को ठरे त असीं हिनखे हणूं चक मारियूंसि, पर हुनखे पोइ राति जो अची लॻी बुख जो लॻी खाइण जा, मां तव्हांखे ॿुधायां त ॾाढा वॾी चौरी पी वेंदो हो खीर जी, मुक़ाबला कंदा खाइण जा, अलाह हिन सां मुक़ाबला सम्झो त थींदा हुआ, त बुख ॾिनई हुनखे सीर वछ खे, सुबुह ताईं वछ जी वञी खल बची, खाईंदो वियो, पचाए खाईंदो वियो साईं, पोइ अलाए लूण खां सवा खाधई, मिर्च खां सवा खाधई, या उहो भुस अलाए छा, सुबुह जो खल खणी विछ वॼा, पोइ तो नवाब शाह या जेको हुते ॿिए शहर में, त इन क़िस्म जा माण्हू हुआ ई, हा ज़िंदगी तमामु सख़्तु गुज़ारींदड़ माण्हू अञा बि आहिनि, असांजे सिंध में सॼो अहिड़ो ई माण्हू अथव, हार्ड वर्क करण वारो माण्हू, मज़बूत हॾ वारो, त इहो उते पोइ वेंदासीं घुमणु, बाज़ार ॾाढी सुठी हिकिड़ी हूंदी हुई, जंहिंमें मिठाण जी मिठियूं शयूं हूंदियूं हुयूं, ऐं माण्हू ॾाढा सादा, त मां तव्हांखे ॿुधायो त पोइ हुते उहो डॉक्टर रीझूमल, बाबा जॾहिं हलियो वियो त रीझूमल असांखे लुक आफ्टर कंदो हो, पोइ अलाए पढ़ियलु हो अलाए कोन पढ़ियलु हो, MBBS हो या छा हो, बि हुआ त डॉक्टर, ऐं सरकारी डॉक्टर, उनजे घर अच वञु थींदो हो, जो हिंदवाणियूं हुयूं, उन सां मंदर बि ॾिठो थियो, मंदर में वञणु कोन ॾींदियूं, पर असां कंहिं तरीक़े सां वञणु न ॾींदियूं, वञणु न ॾींदियूं, छो असांखे मुस्लमाननि खे त सम्झो मलीश आहिनि न, सम्झो त हीअ नापाक आहिनि, असांखे साॻियो उन्हनि खे तॾहिं इहो ख़्यालु वेही साॻियो रवैयो आहे, अचणु हिंदू खे ॾींदा आहियूं, हा पर हिंदू लाइ असां कॾहिं ॿुधो न आहे, न असांखे कोन अचणु अंदरि, अच्छा मंदर में न, मंदर में मना आहे, मुस्लमान अचणु मना आहे, तो पर असांखे कंहिं तरीक़े सां उहो ॾिठो अथऊं अंदरि, मूर्तियूं ई ॾिठियूंसीं, ॾाढो साफ़ु सुथिरो घर में ई ठहियलु हो, ॿी ॻाल्हि इहा थी त उते असांजो नौकर हूंदो हो कद्दू जो जेको उतां जो लोकल हो, कद्दू जो जेको पीउ हो या हुनजी उहा माउ बि हुनजी हुई, उहा रहंदी कंदी हुई त मुंहिंजो पुटु यानी कद्दू जो पीउ उहो ड्राइवर हो बस जो या कंडक्टर हो, ऐं रिवर्स कंदे उहो गाॾी हेठां अची पियो, इहो लक ते वरी महारत हुआ, मार ड्राइवर ईंदा हुआ, हीअ शायदि न हलाए सघियो, ऐं रिवर्स का थी आहे किरियो आहे, ऐं अची वियो हेठां, त उहा रोअंदी कंदी ॿुधाईंदी हुई, ऐं पोइ कद्दू खे असां बराए हमदर्दी रखियोसीं, भले नौकिरी करे, उहो 15 रुपया घणा महीने थियो फिक्स कयोसीं, उते ई वरी किसो हिकिड़ो थियो त छोकिरियूं ईंदियूं खेॾणु, उन में हिकिड़ी छोकिरी हूंदी हुई करीमा, मुंहिंजे ख़्याल में कद्दू जी भेण हुई या कद्दू जो माइटाणी हुई या सौट हुई छा, ॿी हुनजी भेण हूंदी रहीमा, मुंहिंजो इंट्रस्ट ॾाढो करीमा सां, अच्छा ज़िंदगीअ में जेकॾहिं थियो त कंहिं छोकिरी जी एंट्री थी मुंहिंजी ज़िंदगी में, उहा इन जी, ऐं शी वॉज़ वेरी ब्यूटीफुल, ऐं नक्श निगार ईअं सम्झो त हुनजा मधुबला जहिड़ा हुआ, ऐं रंग बि हुनजो थोरो ॿियनि जे मुक़ाबले में ब्राइट हो, बहितर हो, ॾाढा हुन सां ज़िंदगी में इहो, पर नेचुरली असां त हाणे मां त को अञा नंढी जमार उहा ज़हन में का ख़राबी का कान हुई, अहिड़ी का शइ कान हुई, पर हुन में इंट्रस्ट मुंहिंजो ॾाढो थियो, ॿाराणी वई में जीअं थिए थो, हा उहो बि शी वॉज़ आल्सो अट्रैक्टेड, अच्छा हा she was also attracted and she wanted to come sit me, talk with me,
उहो करे कचहरी वचहरी कजे, पर पोइ अमा चवंदी त सभिनी खे टीबी आहे, तंहिंजे करे हुनखे ॿाहिरि कढो घर खां, बचो आहियूं बसि थोरो घणो ॻाल्हाए ॿाहिरि न हलो, पोइ भॼाए छॾींदी हुननि खे। बाक़ी उन्हनि मां केतिरनि खे टीबी हुई। थाणे बुल खान में गुरबत तमामु घणी, ऐं मां सम्झां थो 50% माण्हू टीबी में था, जेके ग़रीब गुरबा आहिनि। ॾाढो बुरो हाल। करीमा साईं पढ़ंदी? न न किथे पढ़ंदी, तालीम किथे। त मूंखे पंहिंजो करीमा पुछियो, हिन शुरू में जॾहिं पहिरीं मुलाक़ात थी मिलियासीं, त मूंखे चई त तुंहिंजो नालो छो आहे? मां चयो छो? मुंहिंजो नालो आहे, बाबा अमा बाबा रखियो आहे, त छो आहे? की न न तुंहिंजो नालो छो आहे? पोइ हिन लाइ कंहिं चयो त बाबा हिन छो जो मतिलबु छा आहे, ऐं हिते छो खे छा करे चवंदा आहिनि, मतिलबु चए थी तुंहिंजो नालो छा आहे? हुनखे ॿुधायो मुंहिंजो नालो मसूद आहे। असुल में अब्दुल कुदूस आहे। इहो थियो, ऐं तितर रोज़ु खाइबो हो, पचंदो हो, ऐं हुनजो या बाहि ते नानो मुंहिंजो अलानो मेमणो पचाईंदो, मां सॼी रछ खाए वियो सॼी, उहो मां ठाहे ॾींदो हो, पाण बि खाईंदो हो। नानी जे घरो रिछ बुखिया निकिरी आहे, जो हिकु ॿ तितर पियो हलंदो हो, पिया खाईंदा हुआसीं। साईं नानी जे घरो रिछ बुखिया निकिता। तो ते वॾा बहादुर माण्हू, ॿेले में हिकिड़ो माण्हू रखी वञो हले थो, ऐं उहो जानवर हिकिड़ो कुल्हे ते चढ़ियो पियो आहे, ऐं उहो हुनखे वञे थो, बघड़ था अचनि, बघड़ मस्करी कान्हे, बघड़ ॾाढो ख़तरनाक जानवर आहे। ऐं उते घणो रहियो थाणे बुला खान में बि उते 2.5-3 महीना रहियासीं। दवा असरु कयो? हा, कुझु बहितर थियासीं, पर उहा अञा ताईं असांजी टीवी कान वई। ऐं रिजू महिल शायदि हुन इंजेक्शन वरी शुरू कराई, ऐं इंजेक्शन हणंदो हो रिजू डॉक्टर। पोइ रिजू वरी बाद में जॾहिं बाबा सां हुनजी ॾाढी सुठी दोस्ती थी वई, वरी आयो नवाबशाह में, मुस्लमान थो थियां। अच्छा, घरनि खे विसारे छॾी, पुठियां हुनजी नियाणियूं वियाणियूं, सॼो मसइलो एॾो वॾो रोज़ पिटका थी विया। वरी आयूं नवाबशाह आयूं, वरी हुन जा वॾा किसा थिया, जहिड़ा थिया जटा थिया। बाबा खे शौक़ु हो इलेक्शन में विहण जो, पोइ एज़ ए म्यूनसिपलिटी मेंबर अनापोस खटियईं, ऐं ॾाढो सुठो रिजू महिल जी वर्क कई शुरू में, पोइ अनापोस थी वियो, ऐं रिजू हुते रहियो पियो, रिजू मुस्लमान थी वियो। अड़े बाबा छा था कयो, त ॿार बचा छॾी, हीउ कहिड़ो तरीक़ो आहे? तो वरी वापसि वियो, ऐं वरी मिलियो हुननि सां। इहो बि वञी हिकिड़ो दास्तान आहे। पोइ साईं रिजू मुस्लमान ई थियो रहियो? के चवनि था त मुस्लमान थी वियो, कलमा वग़ैरह भरिया हुई, ऐं पर पोइ वरी जो आख़िर अल्टीमेटली फैमिली जो त थिए थो न, ॿारनि बचनि जो थिए थो असरु, इंसानु केसि ताईं हिन खां अलॻि रहंदो। तो उहो आया, हुनजी ज़ाल बि आई, नियाणियूं आई, नियाणियूं जवान हुयूं, हुनजी शादी वादी अञा कान थी हुई। इहो ॾाढो हिकिड़ो सुठो दौरु हो, जो हो त तालीम जी मुतासिर थी, ऐं इहो थियो, पर हिकिड़ो दौरु। वरी असां वरी वापसि आयासीं नवाबशाह, ऐं इहो उते इहो त नाना खे थोरो वरी हूंदो, ॻोठाणा हिननि क़िस्म जा हूंदा न, थोरो हूंदा आहिनि, छा चइजे, कंज़र्वेटिव न त ख़र्चु घणो न करे, किनायत पसंदि हूंदा आहिनि। त पोइ चवंदा आहिनि रोज़ु तितर था खाइण कहिड़ो तरीक़ो आहे? बाबा खे का ख़बर पइजी वई, तो तितर पिया खाओ, रोज़ु कुकड़ी बि हले, रोज़ु ॿकरी जो गोश्त पियो हले, हीउ पियो हले। बाबा आयो, तंहिंखे ॿुधाई, अमा ॿुधाई आहे छा की हुनखे पई ख़बर। तो चई त चाचा तूं हाणे पैसा त मुंहिंजा आहिनि न, मुंहिंजो जेकॾहिं औलाद खे तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे? खाइण ॾे, मुंहिंजा पैसा माण्हू छाजे लाइ थो कमाए? बचनि लाइ थो कमाए न। पोइ आइसलैंड में वॾो थोरो बहस थियो। ख़ैर त मोटी आयासीं,
वरी इहो थियो त हाणे भला कोटे में फ़ाइदो थियो त पोइ जो भला 2 टे महीना वरी ॿिया वञी रहे भला उहे त हाणे त असांखे यूज़ थी वियासीं एॾो बाबा सां कोन हलियो उहे करे ॾिनई हिन दफ़े जेको ॿियो को मास्तर असां करे ॾिनई मास्तर सुलेमान हलियो या करे हलियो वरी कोटे हलियासीं उते साॻी तरीक़े सां बोलान होटल में रहियासीं हाणे थोरो वरी वॾो थी वियुसि सम्झो त हिन में साल खनि उहो हलियासीं 51 में हाणे 52 या 53 में 1 साल ॿियो हलियासीं ऐं फ़ाइदो थियो उहो परमानेंट फ़ाइदो थी वियो अच्छा हा नवाबशाह जो हिकिड़ो हूंदो हो माण्हू हो ग़ुलाम मोहम्मद हजाम को कमु कंदो हो ग़ुलाम हुनजो नंढो भाउ उहो बि उते कोटिया में हूंदो हो अमा चवंदी त पापा हिन माण्हू सां न मिलंदा हिनखे टीबी माण्हू खे तव्हांखे टीबी थी पई छो था वञो हुन माण्हू वटि असां इहो पोइ हूंदा ईंदा न माण्हू लॻंदो आहे चवंदो मसूद बाबा कहिड़ा हाल अथई छा आहे चुप कोन था मिलनि कोन था नवाबशाही कोठा इहे पंहिंजाइप पंहिंजा पोइ इहे सभु ॻाल्हियूं माउ जेका ॾाढी सोचे थी औलाद लाइ फिक्र थिए थो इहो दौरु हिकिड़ो सम्झो त हो जेको माण्हू बज़ाहिर त नुक़सान वारो हो ऐं पंहिंजी लाइन खां जहिड़ो हटिजी वियुसि पर मां टाइम सुठो मुंहिंजो गुज़रियो बादशाही वारो पेरेंट्स वांगुरु आउं रहियुसि इहे 9 महीना सम्झो आया उतां मोटी आयुसि इहो त पूरो हाणे हेल्दी थी वियासीं बाबा स्कूल वठी वियो वरी मूंखे हाणे छा कयूं 2 साल ज़ाया थी विया छा कजे पोइ मूंखे दाख़िला ॾियारी 3 दर्जे में 2 दर्जे में पहिरें 2 दर्जे में मां इम्तिहान थियो यूसुफ मेमून मुंहिंजो उस्ताद ट्यूशन बाबा हुनखे यूसुफ खां ॾियारी पोइ हिकिड़ो मास्तर हो शाहपुर चाकर जी साइड जो सेटल नवाबशाह में थियो हो ऐं ॾाढो भलो माण्हू शरीफ़ माण्हू तमामु वधीक वधीक पर दे वर वेरी पुअर पीपल ग़रीब हुआ ऐं बाबा ने हुनखे ट्यूशन फी वग़ैरह ॾिनी कई हुन सुठी मूंखे ट्यूशन ॾिनी पर इम्तिहान जॾहिं थियो त मूंखे वेठो हुउसि त मूंखे चई मस्त चिटा ॾिनई मस्त चिटा मां चई मस्त चिटा छा लाइ थो ॾे मस्तु सुकण लाइ थो ॾे मां वरी जेको लिखियो हो हुनखे मस्तु ॾींदा कयां त हू भरिसां छोरो वेठो हो मां तव्हांखे ॿुधायो न मूंखे हिन टीवी कुंद जन दफ़ा करे छॾियो त छोकिरे चयो त यार तूं कमाल थो करी तूं मस्तु था पियो करे इस्तेमालु हिनखे अड़े बाबा त हिसाब लिखिया पिया अथई जल्दी कर कापी करे मूंखे ॾे त मां बि कयां माना तव्हांखे उस्ताद कापी ॾिनी कापी अच्छा मूंखे सम्झ में इहा ॻाल्हि कान्हे ऐं मां कोन कई मूंखे जेका आया भेजा मूंखे मां पास थी वियुसि ऐं हिकिड़ी अजीब ॻाल्हि इहा आहे त उन ज़माने में वाक़ई चेकिंग थींदी हुई ईअं कोन को मुफ़्त में मार्कूं कोन ॾींदा हुआ न पर चीटिंग जो बि त ॿुधायो था न चीटिंग जा बि अखियुनि सां ॾिठी तव्हां ॿुधायो इहा बि हुई न इहा हुई चीटिंग कंदा हुआ थींदी हुई इहो छो साईं इहो कारो मोह शुरू खां आहे ॿियो ज़माने खां वठी आहे अंग्रेज़ जे दौर में बि काफ़ी हलंदी हुई त तॾहिं त सख़्ती कंदा हुआ न एॾी छा कंदा हुआ त इहो आहे कुझु माण्हू नथा पढ़ी सघनि माण्हुनि खे सहूलियतूं कोन्हनि माण्हू प्रॉब्लम्स आहिनि माण्हू कॉन्सेंट्रेशन नथो करे सघे तव्हां स्कूल में जेको मास्तर पढ़ाए थो तव्हांखे ख़बर आहे त जेकॾहिं तव्हां हिकिड़ो ॾींहुं बि नथा वञो केॾो थो असरु पए पर तव्हां वेठा आहियो ऐं तव्हांखे फ़िक्रा अथनि तव्हांखे पंहिंजो मानी कान्हे ऐं तव्हां सुबुह जो दड़का खाई माउ पीउ जा निकिता आहियो चंडा निभागा हीअं वग़ैरह वग़ैरह जूं ॻाल्हियूं ॿुधी तव्हां डिप्रेस थी था अचो तव्हांखे बोर्ड ते छा पढ़ंदो या मास्तर खे तव्हां छा ॿुधंदो वंस यू लूज़ इट तव्हां वियो पोइ ते थी त इहो घणो करे त पोइ ॾिसंदा त को शॉर्ट कट जेको कंहिं तरीक़े सां पास थी वञूं पोइ कापी कनि था दिस इज़ द रीज़न कापी माण्हू शौक़ु सां कोन था कनि हाणे पोइ 6 ॾिनव जी 6 7 ॾिनव मां इहो करे आयुसि ऐं 3 दर्जे में पहुतासीं हाणे 3 दर्जे में आई फील बेटर हुन में मुंहिंजो टाइम 2 साल जेके ज़ाया थिया हुन में बची विया वरी हुन में अची अब्दुल करीम हिकिड़ो मास्तर हो शिकारपुर जो पोइ टंगा जंगा छा खटां ख़बरां ॿुधाईंदो पोइ मज़ो
5 दर्जे में तो हाणे बाक़ी हर इलाही किसा थिया हिकिड़ो तव्हांखे ॿुधायो त हू इल्ताफ़ अब्बासी वारा बि हूंदा हुआ अने एजाज़ वारा हा तनवीर जो भाउ हा त पोइ जॾहिं असां असेंबली में बीठा हुआसीं त उते पुलिस अची वई ऐं जीअं असांखे ॾिठूं न न हीअ कोन्हे हीअ कोन्हे हीअ कोन्हे हीअ कोन्हे न साईं हिन लाइन में कहिड़ी कोन्हे को असेंबली में ऐं पुलिस लंघी वई ॿ टे माण्हू ॿिया बि हुआ उहे असांखे ॾिसंदा पिया वञनि बाद में मालूम थियो त उन्हनि अख़बारूं साड़ियूं हुयूं उहो पाक डिपो हूंदो हुओ त किताब जो दुकानु हो हुते अख़बारूं वठी मतिलबु कहिड़ियूं अख़बारूं हुयूं उन में उन्हनि छो उन्हनि खे साड़ियो पर इन में ते ज़माने में एॾी सख़्ती हुई कि पुलिस जे झाड़ू वठणु आई हुई तलाशी ऐं कहिड़ा कल्प्रेट्स आहिनि थोरो असांखे उन ज़माने में इहो टच थी पॉलिटिक्स जी 6 दर्जे में हाणे मां ॿुधाए चवां थो त हाणे पाण कोन थो पढ़ायां पर कुदरती तरह का शइ आहे समथिंग आहे उहा आहे लीडरशिप उन ज़माने में छा थियो जो HM ख्वाजा हुजे हेडमास्टर चयूं त ॿारनि जी ड्रेस थींदी स्कूल जी ड्रेस माण्हू छोकिरा पाईंदा यूनिफॉर्म हाणे यूनिफॉर्म मां त ठारायोसि ॿिए ॾींहुं 3 ॾींहं वञी मूंखे चयो मां कपिड़ो घुराए उहो दर्जी हूंदो अकरम पोइ असांजो दर्जी ख़ानदानी उनखे ॾिनी वॻो ठाहिया पातासीं ऐं केतिरा छोकिरा कोन पिया पाए अचनि हाणे उन्हनि खे रोज़ु छोरा तूं कोन ड्रेस पाए आहीं उते बि सुबुह जो 10-12 छोरा रोज़ बीठा हूंदा हुआ जेके 2-3 कलाक बीठा हूंदा यूनिफॉर्म आई कोन्हे को हिकु ॾींहुं मूं चयो यार हीअ त ज़ुल्म आहे मूंखे हमदर्दी कुदरती थो रहे ग़रीबनि सां मिसकिननि सां हिननि सां हूंदी त मूं उन्हनि खे चयो त ॻाल्हि ॿुधो यारो हीअ सॼो रोज़ बीठा आहियो मां मूंखे ख़ुदि सुठो कोन थो लॻे हाणे हीअं कयो अचो त पाण में ॿधी कयूं ॿधी कंदासूं ऐं पाण नथा पायूं ड्रेस मां बि कोन पाईंसि मास्टर जेकॾहिं हुनखे आस्ते आस्ते हिकु ॾींहुं ॿिए ॾींहुं 3 ॾींहं मूं हफ़्तो खनि ते वर्क कई अल्टीमेटली त यूनिटी थी वई सॼो क्लास घटि थी फ़ैसिलो इहो कयोसीं त अचे मास्तर चवंदो त छो कोन पाया आहियो ड्रेस उथी पियो तव्हां केरु बि न उथे मास्तर वरी ॿियो खणंदो लकुणु हणंदो उनखे झलबो लकुणु फुरबो बसि वधीक न करणु सुबुह जो पहुतासीं आयो अहमद ख़ान हुजे हीजमाणी सुठे में सुठो टीचर मूंखे ज़िंदगी में मिलियो हुयो ॿियो सुलेमान काके पोटो तो आयो तीअं अड़े कोन पाए आहियो ड्रेस कहिड़ी कोन पाए आहियो ॿियो सॼो क्लास कंहिं कोन उथियो हुनखे थोरो सेंस थियो त का गड़बड़ आहे आयो खईं मां बीठो फ्रंट ते लाइन में हथु खोल नथो खोलियां ऐं जुलियोमांसि उहो उते ई छॾे हलियो वियो ॿाहिरि थोरी देरि खां पोइ HM ख्वाजा आयो चयो तव्हांखे सभिनी खे मोकल आहे असीं हलाए वियासीं ॿिए ॾींहुं ड्रेस जी करे न का ॻाल्हि कई उहो छोरा जेके ग़रीब हुआ ॾाढा ख़ुशि थिया हालांकि इहा थोरी नेगेटिव थी वञे थी डिसिप्लिन जे हवाले सां पर सुवाल त ग़रीब माण्हुनि खे खाइण लाइ पैसो कोन्हे जंहिं माण्हुनि खे मानी कान्हे उहो किथां ड्रेस आणे ड्रेस कपिड़े जो पैसो वरी सिलाई जो पैसो किथां आणीनि इहो हाल हो यार ग़रीबनि जो असांजे हिन में लोकल बोर्ड हाई स्कूल ते ज़माने में पोइ उते इहो हॉस्टल हुई हिकिड़ी वरी ज़मींदारनि जी हॉस्टल क्लियर डिस्क्रिमिनेशन ज़मींदारी हॉस्टल अलॻि ग़रीबनि जी हॉस्टल अलॻि कामिल उनजो साईं इंतिज़ामु केरु संभाले साॻियो HM ख्वाजा ई हो हुनजो हेड हो ख्वाजा साहब हा पर हिकिड़ो सिस्टम ठहियल हो उहो जीअं रहंदा हुआ बहितरीन जो सहूलियतूं बहितरियूं हुयूं बहितरीन खाधो हुननि जो मुफ़्त खाधो हुननि जो शायदि वठंदा हुआ कुझु पैसा डॉक्टर कामिल राजपर तव्हां सां गॾु पढ़ियो डॉक्टर कामिल राजपर मूंसां गॾु पढ़ियो
अहमद ख़ान जमाली मूंसां गॾु पढ़ियो, अली बख्श उन वटि पढ़ियो। असांखे ॿुधायोमांव त क़ुर्बान अली शाह हो, अलड़ हो हुनजो, इमाम अली उन जो पुटु, ऐं जाम तमाजी कोन हो, उहो त बाद में पैदा थियो, उहो नंढो हो। ऐं इहे हुआ उन वटि सभई हुआ, अमाना रिंद हो, मुश्ताक हो, रशीद बरोही हो, रिंदनि मां अमाना रिंद हो, ॿियो हीउ जेको मंसूर जेको एक्टर थियो हो, बलोच। हा उहो सिकंदर असली नालो हुउसि। अच्छा। पोइ वरी मंसूर बि मूं हुनखे सलाह ॾिनी, हिन जी खां पोइ हिकिड़ी ॾिठी हिन जी ड्रामा, पोइ मूं हुनखे चयो यार ॻाल्हि ॿुध, तूं धाड़ियल जो रोल बहितरीनु करे सघीं थो। अच्छा हा मुंहिंजा, पोइ धाड़ियल जो रोल वञी कई, ॾाढो कामयाबु थियो। उतां पोइ जो चढ़ी वियो, पोइ ॿ टे ड्रामा ॿिया बि कयईं, पोइ त उर्दू में बि कई, सॼे मुल्क मशहूरु थी वियो, गुज़ारे वीचारो। उहो मुंहिंजो क्लासमेट हो, या 1 साल मूंखां जूनियर, गॾु हूंदा हुआसीं, घुमणु फिरणु ॾाढो गॾु हूंदो हो। ॿिया बि एतिरा मां हिकिड़े नाला लिखी आयो हुउसि, पोइ वरी ॿिए दफ़े बि तव्हांखे ॿुधाईंदुसि उहे। अच्छा, इन दौरान में हिकिड़ो ॿियो वाक़ियो जेको रहिजी वियो आहे, मूं तव्हांखे ॿुधायो न त उहो जेको पिस्तौल वारो वाक़ियो, उहो त क्लियर थी वियो, उहो न जलियो, अमान जी ॻाल्हि हुई। ऐं ॿियो वाक़ियो हिकिड़ो थियो, तमामु नंढे हूंदे वरी थोरो अकेला ई पसंदि हूंदो हुउसि, तनाई पसंदि हूंदो हुउसि। सुबुह जो सवेल, सम्झो त 5 बजे या 5:30 बजे या ऊंधा हूंदा। साईं अकेला ई त पोइ ॿुधायो, करीमा काॾे वई? उहो ड्रॉप सीन त कयो। हुनखे बार बार रोकियो अचण खां, अमां हुनखे बार बार रोकियो अचण खां पोइ वीचारे अचणु छॾे ॾिनई। पोइ हुनखे नेठि हुनखे माइटनि खे चवाए मोकिलींदी, छोकिरी खे न मोकिलींदा कयो वेठा, टीबी अथसि। हा टीबी त वाह, ॾाढा ग़रीब माण्हू हुआ यार, गुरबत ॾिठी मूं उते ॾिठी। न पर तव्हांजो जेको ॿाराणो चाह हो उन दौर में, उहो हलियो, उनखे काफ़ी अरसे ताईं हिते आयुसि, हिते नवाब शाह वापसि, मूंखे उहा छोकिरी ॾाढी यादि। पोइ ख़बर न पई त काॾे वई, छा थियो? पोइ अलाए छा थियो, अलाए मरी वई, अलाए हुनजी शादी थी अलाए न थी, छा थियो कीअं थियो। 2 भेणूं ॿुधायूं त करीमा रही मां, या तव्हांखे ॿुधायूं त पोइ तनाई पसंदि जेको आहे सुबुह जो सवेल निकिरंदो हुउसि, हथ में हिकिड़ी हाकी हूंदी, समटाइम्स कुझु कोन हूंदो। पोइ हिकु दफ़ो हिते मुख़्तियार जी ऑफिस खां निकिरंदी, ऐं कैफ़े शिराज़ हुते हिकिड़ी कुंडायती हिकिड़ी जॻह आहे हिते, रस्तो कचहरी रोड, उनखां पोइ हाणे वरी प्रेस क्लब ते ठहियलु आहे उहो रस्तो। मुख़्तियार जी ऑफिस वॾी एरिया ते हुई, ख़ाली। उते जेके कुता हूंदा आहिनि, रोलू कुता, 20-30 हूंदा हुआ हुते। हाणे सुबुह जो सवेल मां जो निकितुसि, ऐं अॻियां वञा त थोरो न को माण्हू ज़ात, ओचितो कुती हिकिड़ी हुजे, उहा जी भौंक करे मुंहिंजे पुठियां पई, कुती जा भौंक करे पुठियां पई, त जेके बि कुता उते हुआ 20-30 हुआ, उहे सभु फुल रफ़्तार सां तव्हांजे पुठियां अच, मां पियो हलां, पुठियां कुता भॼंदा अचनि। मां चयो यार ही कहिड़ी मुसीबत में फाथुसि, पर आउं भॻुसि कोन, अहिड़ा 2 टे वाक़िया ॿिया बि थिया हुआ न भॼण जा, माना वेरी बोल्ड मैन कैन डू इट। त हाणे अची वेझो पहुता, माना हाणे थियो था ॿूटियूं थो थिए, हाणे छा थींदो, कुता अची विया, कुता मथां पहुची वियो, कुती बदमाश हुआ अॻियां। अलाए मूंखे छा थियो, सडनली इहो थियो, मां हिकदमि तेज़ीअ सां मुड़ी, ईअं जीअं पथर खणिबो आहे न, ईअं पथर खणण जो करे ईअं उल्हियो त कुती पुठियां ओचितो टुपड़ी भॼी वई, उनखे ॾिसी कुता पुठियां भॼी विया। दैट वॉज रियली अहिड़ी मोमेंट हुई जेका ॾाढी अञा जी मूंखे विसरी कान्हे। पोइ हाणे तव्हां मैट्रिक ॾिनी? मूं हा मैट्रिक ॾिनमि। मैट्रिक ॿुधायोमांव त फस्ट क्लास पहिरियों दफ़ो असांजे ख़ानदान में आई, उनखां पोइ आउं हुउसि हैदराबाद।
शेर बहादुर मुंहिंजो दोस्त तव्हांखे ॿुधायोमि उनजी वरी हुते राजपूताना क़ाइम खानी हॉस्टल का हुई उहो हलियो गॾु हलियासीं उहो उन दफ़े या ॿिए दफ़े वञिणो दाख़िला बाबा चयो त इहो हैदराबाद में आहे कॉलेज हिकिड़ो ई आहे गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद कारी उते वञूं पैसा वैसा ॾिनई असांखे साईं सचल कॉलेज बि हो न सचल कॉलेज जेको हुओ त आर्ट्स का कॉलेज हो अच्छा तव्हांजो वरी डॉक्टरी ऐं इंजीनियरिंग हा त बाबा चयो त इहो बायोलॉजी में वरी मां ॾाढो गोड़ खे वञो बाबा मूंखे बायोलॉजी कान थी वणे ऐं डॉक्टर कोन थियुसि रुॻो पीला चहिरा ज़र्द चहिरा पोइ असांजो वॾो बहस थियो मुंहिंजो मां आई वांट टू बिकम एन इंजीनियर मैकेनिकल इन्वेंशन कंदासूं पर बाबा चयो त बाबा डॉक्टरी ठीकु अथई सुठी हिन में ज़िंदगी बि सुठी गुज़रंदी ऐं इज़त सभु कुझु हिन में अथई इहा कर बहस हलियो नेठि आयसि हुते बायोलॉजी में दाख़िला वरितीसूं न बहस त हलियो त तव्हां त इंजीनियरिंग लाइ हुयो न इंजीनियर लाइ पर पोइ न पोइ ओॾीमहिल पोइ बाबा ज़ोर भरियो त वरितीसीं दाख़िला पर मां ॿुधायो त मज़ेदार किसो त लथासूं जॾहिं स्टेशन ते तॾहिं टांगा वेंदा हुआ कारी मोरी ॾांहुं ऐं चङो भलो सम्झो त 2 महिल त मुंहिंजे ख़्याल में थियो हुतां जेके स्टेशन खां कारी मोरी ताईं उनजो भाड़ो हूंदो हुओ टांगा हूंदा हुआ 8 आना या 12 आना त फी माण्हू 2 आना या 4 आना जेको 4 माण्हू वेंदा शेयर थींदो त उते हिकिड़ो टांगो बीठो हो त हुन में मुंहिंजो सौटु हुजे मुख़्तियार उहे बाद में दाख़िल 2 साल उहे आया हुआ पर हाणे इहा 2-3 साल जी ॻाल्हि आहे या उन मुख़्तियार हुजे अनवर हुजे नूरानी ऐं शेर बहादुर आऊं त मुख़्तियार चयो यार हीअ त टांगो बेकार आहे हिन में कोन वेंदासूं त शेर बहादुर थो चए अदाई जेकॾहिं न वेंदासूं त वधीक बेकार थी पवंदो वाह असां इन क़िस्म जी शेर बहादुर या समूह वारी जेका असांजी जेका संगत हुई इन क़िस्म जी हुई ग़रीबनि जे बारे में हमदर्दी असांखे ॾाढी त इहो जुमिलो मूंखे अञा ताईं कोन विसरियो आहे वी लॉफ्ट ॾाढो खिलियासीं ऐं उन में वेठासीं हलंदे 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 मथे असांखे पहुचाईं तो हाणे उहो बाक़ी छा हैदराबाद में हाणे जेके दाख़िला वाख़िला वरी पोइ ॿिए किसे में नाज़रीन असां ख़ैर सां हैदराबाद पहुता आहियूं ऐं जनाब मसूद नूरानी साहब जेको आहे उहो नवाब शाह जी तालीम पूरी करे कारी मोरी हैदराबाद पहुतो आहे ऐं हैदराबाद पहुचण खां पोइ हुन उते छा छा कयो ऐं हिकिड़ो नओं मसूद नूरानी जंहिंजे अंदर में जंहिंजे दिमाग़ में लीडरशिप बि आहे अॻिते वधण बि आहे ऐं जंहिंखे पहाड़ ऐं नदियूं ऐं समुंड जेके आहिनि फैसिनेट कनि था उहो हैदराबाद पहुतो जंहिं शहर में न पहाड़ आहिनि ऐं न समुंड आहे उते हुन ज़िंदगी कीअं गुज़ारी ईंदड़ क़िस्त में वरी साईं सां ॻाल्हाईंदासीं अवां जी वॾी महिरबानी लीडर टीवी ॾिसंदा रहो ऐं पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा रहो अल्लाह हाफ़िज़।